नव कढो तो बाकी घणा बचा ॾाढे ॻाल्हायो। एकवीह दिहाड़ा ज़िलहज जा मुहर्रम सॼो मुहर्रम खां पोइ सफ़र बि सॼो 2 महीना 21 दिहाड़ा उन खां पोइ रबीउल अव्वल शुरू थियो त रबीउल अव्वल शरीफ़ जा वरी 12 दिहाड़ा 21 हो 12 ही गढ़ियो घणा थिया 3 महीना 3 महीना ही 3 ॾींहं मुझे महबूब करीम इन आयत करीमा जे नुज़ूल खां बाद में 3 महीना ऐं 3 ॾींहं हिन दुनिया में बसर फरमाया। उन खां बाद में अल्लाह जे हुक्म सां मुझे महबूब पर्दो फरमायो ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो मुझा हबीब तू पंहिंजे उम्मत खे ऐलान करे ॿुधा त तव्हांजो दीन मुकम्मिल थी चुको आहे। हाणे मुंहिंजी नेमत बि तव्हां ते मुकम्मिल आहे, दीन बि मुकम्मिल आहे। मां रब